नाज़रीन रोड़ी में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। रोड़ी में 450 साल क़दीमी तारीख़ी नऊं ढालनि वारो शमा गुल मातम अॼु राति कढियो वेंदो। मातमी जुलूस लाइ तयारियूं मुकमल थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि खां आज़ादार पहुचण जो सिलसिलो पिणु जारी आहे। शमा गुल मातम में लखें आज़ादार शरीक थींदा। इंतिज़ामिया मातमी जुलूस खे हसास करार ॾिनो आहे। ये ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रोड़ी में 450 साल क़दीमी तारीख़ी नऊं ढालनि वारो शमा गुल मातम अॼु राति कढियो वेंदो। मातमी जुलूस लाइ तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि खां आज़ादार पहुचण जो सिलसिलो पिणु जारी आहे। शमा गुल मातम में लखें आज़ादार शरीक थींदा। इंतिज़ामिया मातमी जुलूस खे एहसास करार ॾेई छॾियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ रोड़ी में अवां सां शेयर कयूं था। नाज़रीन रोड़ी में 450 साल क़दीमी तारीख़ी नऊं ढालनि वारो शमा गुल मातम अॼु राति कढियो वेंदो। मातमी जुलूस लाइ तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि खां आज़ादार जे पहुचण जो बि सिलसिलो जारी आहे। अवां ॾिसी सघो था शमा गुल मातम में लखें आज़ादार शरीक थींदा। इंतिज़ामिया पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। रोड़ी में ब्रेकिंग न्यूज़ है। 450 साल क़दीमी तारीख़ी नऊं ढालनि वारो शमा गुल मातम अॼु राति कढियो वेंदो। मातमी जुलूस लाइ तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि खां आज़ादार पहुचण जो सिलसिलो जारी आहे। शमा गुल मातम में लखें आज़ादार शरीक थींदा। इंतिज़ामिया पारां मातमी जुलूस खे हसास करार ॾिनो वियो आहे, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। रोडी जो रिपोर्टर उस्मान घुंजो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। उस्मान, आगाह कजो कि क़दीमी तारीख़ी मातमी जुलूस अॼु राति रोड़ी में बरामद थींदो। जी बिल्कुल, रोड़ी में 450 साल जो पुराणो तारीख़ी क़दीम मातम नौ ढालनि वारो शमा गुल जो मातम अॼु राति उहो कढियो वेंदो। मुल्क जी कुंड कुर्श मां आज़ादारनि जो आमद जो सिलसिलो जारी आहे। मातमी जुलूस लाइ तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। केतिरनि ई शहरनि खां आज़ादारनि जे अचण जो सिलसिलो बि जारी आहे। शमा गुल वारे मातम में लखें आज़ादार शरीक थींदा आहिनि, जॾहिं त रोड़ीअ जे 9 ऐं 10 मुहर्रम जे हराम जे हवाले सां मातमी जुलूस खे इंतिहाई एहसास करार ॾिनो वियो आहे। जंहिं सबबि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिज़ाई जेको सख़्त कया विया आहिनि। उन मौक़े ते रोड़ी शहर ॾांहुं जेको ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते रुकावट विझी रस्तनि खे जेको आहे सील कयो वियो आहे। जॾहिं त सखर पुलिस जेको मूजिबि 1400 जेके पुलिस एहलकार आहिनि ऐं 400 रेंजर्स जा जवान आहिनि ऐं जो ॿिए पासे जो पाक आर्मीअ जे दस्तनि खे बि जेको आहे चौकस कयो वियो आहे। मातमी जुलूस जे निगरानीअ लाइ जेको आहे सो 35 CCTV कैमराऊं बि वॉक थ्रू गेट जेको आहे जुलूस जी निगरानी भी कई वेंदी। आज़ादारनि जी सहूलियत लाइ जेको चपे चपे ते सबीलियूं बि लॻायूं आहिनि ऐं उनखे तिबी इमदाद लाइ जेके कैंप पिणु क़ाइमु कयूं आहिनि। जी वॾी महिरबानी उस्मान घुंजो तफ़सील ॾिना।